मटियारी ज़िले जे ॻोठ मनू माछी जे रवासिन पोढ़ो माछी, अरबाब माछी, कुर्बान अली माछी, गुलाम नबी माछी, सिद्दीक माछी ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हणंदे चयो त काफ़ी वक़्त अॻु पुलिस अमलदार मीर हसन माछी, संदसि पुटनि अली हैदर माछी ऐं अली हसन माछी, अली असगर माछी ऐं संदन साथारी असांजी शादी में फायरिंग करे असांजे घोट इरफान अली माछी समेत 9 माण्हुनि खे ज़ख़्मी करे फ़रार थी विया। इन खां पोइ बि ही असांजे माण्हुनि ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हमला कंदा रहिया आहिनि। हिननि जे ख़िलाफ़ असां काफ़ी दफ़ा ऑफिसरनि समेत इलाइक़े जे मोज़िज़ माण्हुनि वटि दायो आहे, पर ही ॾाढ जे ज़ोर ते कंहिंजी बि ॻाल्हि मञण लाइ तयारु नाहिनि। 2 सालनि खां वठी ही असांखे मुसलसल जानी ऐं माली नुक़सान रसाइण ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मदरी पुलिस पिणु हिननि जी साथारी बणियल आहे। असांखे हिननि मां ख़तरो आहे। असां चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, IG सिंध पुलिस, DIG हैदराबाद, SSP मटियारी समेत सभिनी वसवारनि खां मुतालबो था करियूं त जल्द खां जल्द पुलिस अमलदार मीर हसन माछी ऐं संदसि पुटनि ऐं साथारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।